हाणे अॼु असां न्यू टॉपिक ऐं न्यू चैप्टर शुरू कयूं था पेड ग्रुप में, जंहिंजो नालो आहे सेट। ठीकु आहे। हाणे सेट जेको आहे सो तव्हांखे ख़बर आहे आम ज़िंदगी में बि इस्तेमालु थींदो आहे इहो लफ़्ज़ु। इन करे पहिरियों तव्हां पंहिंजे ज़हन खां इहे वीडियो पॉज़ करे पुछो त सेट छा खे चइबो आहे। ठीकु आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त सेट जेको आहे सो उहो हिकु जहिड़ियुनि शयुनि जे मेड़ खे चइबो आहे। जीअं ॾिसो न, असां चवंदा आहियूं जग जो सेट, गिलासनि जो सेट, कोपनि जो सेट, पेननि जो सेट या चूड़ियुनि जो सेट हूंदो आहे। हाणे चूड़ियुनि जो सेट छो चवंदा आहियूं? उन में सभु जूं सभु चूड़ियूं शामिलु हूंदियूं आहिनि। उन में ईअं न हूंदो आहे त जेको आहे 2-4 चूड़ियूं हुजनि, 2-3 जेको आहे सो हुन में लिपस्टिक शामिलु करे छॾियऊं, 2-3 पेनियूं शामिलु करे छॾियऊं, इहो सेट न थींदो। ठीकु आहे। जेकॾहिं गिलासनि जो सेट आहे त उन में 6 ई गिलास हूंदा, उनखे छा चइबो आहे? सेट चइबो आहे। यानी इन करे सिंधी में पाण चवंदासीं हिकु जहिड़ियुनि शयुनि जे मेड़ खे सेट चइबो आहे। ठीकु आहे। इंग्लिश में छा चवंदासीं? कलेक्शन या कॉम्बिनेशन ऑफ यूनिक थिंग्स या लाइक वाइज थिंग्स। हिकु जहिड़ियुनि शयुनि खे सेट जे मजमूए खे या मेड़ खे छा चइबो आहे? सेट चइबो आहे। ठीकु आहे। हाणे इहो त आम ज़िंदगी में मिसाल थी आहे त चूड़ियुनि जो सेट, गिलासनि जो सेट, कोपनि जो सेट, सोफ़ा सेट, ठीकु आहे, वग़ैरह वग़ैरह। हाणे रियाज़ी में छा हूंदो आहे? रियाज़ी में सेट लिखण जो तरीक़ो इहो हूंदो आहे, ॾिसो मिसाल हे सेट आहे, यानी असां नंबर ॾींदा आहियूं उन्हनि जे विच में, जेके बि यानी उनजा मेंबर्स हूंदा आहिनि उन जे विच में कामा ॾींदा आहियूं, ॿिन्हिनि पासनि खां ॾिंगियूं ॾींदा आहियूं। इहो सेट लिखण जो रियाज़ी में तरीक़ो आहे। हे ॿियो सेट थी सघे थो ABCD। ठीकु आहे। हे सेट थी सघे थो पियो सिंध, बलोचिस्तान, ठीकु आहे, पंजाब, KPK। इहो टियों सेट थी सघे थो पियो। ठीकु आहे। इहे सेटनि जा क़िस्म आहिनि। हाणे सेट मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे सम्झ में अची वियो। हाणे हे सेट छो आहे? जो हिन में सभु जा सभु अल्फ़ाबेट आहिनि। हे सेट छो आहे? जो हिन में सभु जा सभु छा आहिनि? नंबर आहिनि। हे सेट छो आहे? जो हिन में सूबनि जा नाला आहिनि। ठीकु आहे। हाणे अहिड़ियुनि शयुनि खे चइबो आहे सेट। हाणे मिसाल वठूं था, हे 2, हे 4, हे वरी D, हे थी वियो सिंध, ठीकु आहे, हे वरी थी वियो X, हे थी वियो Y, हे थी वियो 9। हाणे इहो सेट न आहे, इहो सेट न आहे। इन करे जो हिकु जहिड़ियुनि शयुनि जो मेड़ न आहे। उती नंबर था अची वञनि, वरी उती छा थो अची वञे? ABC ते अची वञे, वरी उते छा थो अचे? सूबे जो नालो थो अची वञे, वरी ABC आहे, वरी नंबर आहे। इन करे इहो सेट न आहे। छाजे करे? जो हिकु जहिड़ियुनि शयुनि जो मेड़ न आहे। हिकु जहिड़ियुनि शयुनि जे मेड़ खे छा चइबो आहे? सेट चइबो आहे। नंबर आहिनि त सभु नंबर हुजनि, ABC आहे त सभु न ABC हुजे। जेकॾहिं हे सूबनि जा या नाला आहिनि या स्टूडेंट्स जा नाला आहिनि या कोई बि नालो आहे त उन में सभु नाला हुजणु खपनि। लाइक वाइज थिंग्स, ठीकु आहे, सिमिलर थिंग्स, कलेक्शन ऑफ सिमिलर थिंग्स, उन्हनि खे पाण छा चवंदासीं? सेट चवंदासीं। अच्छा, हाणे अचूं था पिया सेटनि जा कुझु क़िस्म असां हिते डिफाइन जेको आहे पढ़ी वठूं। सभिनि खां पहिरियों जेको तव्हां पेपरनि में पुछी सघनि था पिया, इनखे चइबो आहे नेचुरल नंबर्स। ठीकु आहे। नेचुरल नंबर्स N सां, छो जो नेचुरल थींदो आहे इन करे हिनखे N सां ज़ाहिर कंदा आहियूं। सिंधी में पाण हिनखे चवंदा आहियूं कुदरती अदद। हाणे बिल्कुलु आसान आहिनि। इहे हिक खां शुरू थींदा आहिनि, 1 2 3 4 5 6 7 ईअं पिया हलंदा। डॉट डॉट जो मतिलबु आहे अॻिते पिया हलनि था पिया, यानी कि लामहदूद सेट आहे। हाणे सेट शुरू काथों थिए थो? 1 खां, ऐं विच में कोई बि नंबर मिसिंग न आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 ऑनवर्ड्स। इन्हनि खे पाण छा चवंदासीं? कुदरती अदद। इन्हनि खे ज़ाहिर कंहिंसां चइबो आहे? N सां। हाणे पेपर में कीअं ईंदो? तव्हांखे सिर्फ़ु हे ॾिनल हूंदो, चवंदा त इहो आइडेंटिफाई कयो कहिड़ो सेट आहे। तव्हां ॾिसंदो हिक खां शुरू आहिनि 1 2 3 4 5 लिखियलु आहे। हेठों मिसाल तव्हांखे ऑप्शन ॾिनल हूंदो होल नंबर, ऑप्शन B तव्हांखे चयल हूंदो इंटीजर्स। ठीकु आहे। हे छा आहिनि? इहे बि पाण पढ़ूं था। मिसाल C में तव्हांखे चयल हूंदो नेचुरल नंबर्स। ठीकु आहे। ऑप्शन D में कुझु ॿियो हूंदो, तव्हां C खे टिक कंदो, चवंदो हे नेचुरल नंबर्स आहिनि। ठीकु थी वियो। अच्छा, उनखां पोइ क्वेश्चन नंबर जेको आहे सेट जो ॿियों क़िस्म आहे, जंहिंखे पाण चवंदा आहियूं पूरा अदद। ठीकु आहे। इंग्लिश में पाण हिनखे छा चवंदा आहियूं? होल नंबर्स। हाणे नेचुरल नंबर्स में होल नंबर्स में सिर्फ़ु 0 जो फ़र्क़ु हूंदो आहे। हिन में 0 वाधारो अची वियो, 0 1 2 3 4 5 6 7। ठीकु आहे। अॻिते सोआन ईअं पिया हलंदा। सिर्फ़ु नेचुरल नंबर आहे, हिन में छा फ़र्क़ु हूंदो आहे? 0 जो फ़र्क़ु हूंदो आहे। हाणे जेकॾहिं तव्हांखे हे नंबर ॾिनल हुजे जंहिंमें तव्हां ॾिसंदो 0 खां स्टार्ट आहिनि, हेठों तव्हांखे ऑप्शन ॾिनल हूंदा, तव्हां हिनखे छा सां जेको आहे सो छा खे टिक कंदो? होल नंबर्स खे टिक कंदो। ठीकु आहे। इन्हनि खे पाण W सां ज़ाहिर कंदा आहियूं। छा सां ज़ाहिर कंदा आहियूं? W। अच्छा, ईअं बि थी सघे थो पियो त ॿुधाइनि त बाबा हे आहिनि त होल नंबर डिनोट कंहिंसां कयो वेंदो आहे। हेठों मुख़्तलिफ़ ऑप्शन हूंदा WNO, तव्हां चवंदो W सां। ठीकु थी वियो। हाणे तव्हांजी अंडरस्टैंडिंग डेवलप कया थो। नेचुरल नंबर्स हिक खां शुरू। हाणे छा हुयो जो पहिरियों असांखे 0 जी ज़रूरत न पवंदी। ठीकु आहे। 0 मुंहिंजे ख़्याल में कंहिं मुस्लमान मैथमेटिशियन जी इजाद आहे।
1 खां नंबर हलंदा। पोइ को आयो जीअं चयो त भाउ जेकॾहिं का बि न हुजे, ठीकु आहे, जीअं 16 में असां कुझु बि नथा ऐड कयूं त उनखे शो कीअं कयूं, ज़ीरो यानी कि ज़ीरो जो कॉन्सेप्ट उन ॾिनो, पोइ ज़ीरो ऐड कयो वियो। ठीकु थी वियो, यानी इहो तव्हांखे सम्झायां थो त नेचुरल नंबर्स हुया त हिननि जी ज़रूरत छो पेश आई, छो ज़ीरो जी ज़रूरत अचे पई, इन करे नओं नंबर खणी आया, नई हिकिड़ी फिगर ठाहियूं ज़ीरो, उहा हिन में ऐड कयूं। ठीकु आहे, इनखे होल नंबर चयो वेंदो आहे, W सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। उन खां पोइ आहे न ऑड नंबर्स, यानी कि 21 अदद, इहे तव्हांखे ख़बर आहे, इन्हनि खे O सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। ऐं इहे 1 3 5 7 9 21 अदद उहे हूंदा आहिनि जेके ॿिनि सां वंड न थी सघनि। ठीकु आहे, 9 11 13 15 16 इहे पिया हलंदा, इहे 21 अदद आहिनि। इन्हनि खे घणो एक्सप्लेन करण जी ज़रूरत न आहे, सभिनि खे ख़बर आहे, नंढड़े लाइ सभु चिदा खेदा हुया, 21 ॿधी हर को खेदो आहे। ठीकु आहे, हाणे उन खां पोइ इवन नंबर्स, इवन नंबर्स, हाणे इनखे ई सां अचे थो, इन करे इनखे ई सां ज़ाहिर कंदा आहियूं। ऐं हिन में कहिड़ा अदद हूंदा, अहिड़ा नंबर जेके ॿिनि सां वंड थी सघनि, 2 4 6 8 10 12 16 पिया हलंदा। ठीकु आहे, हे ॿई आसान आहिनि, सिर्फ़ु हिन जो हे यादि कयो त इवन नंबर्स खे ई सां शो कयो वेंदो आहे, ऑड नंबर्स खे O सां शो कयो वेंदो आहे। नेचुरल नंबर्स 1 खां शुरू थींदा आहिनि, इन्हनि खे N सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। होल नंबर्स W सां शो थींदा आहिनि, इन्हनि खे ज़ीरोस खां स्टार्ट थींदा आहिनि। हाणे ॾिसो, हिन हीअं बि तव्हांखे क्वेश्चन अची सघे थो पियो त 0 प्लस, मिसाल हेडिंग ई न ॾिनल हूंदी, सिर्फ़ु हीअं चयल हूंदो 0 प्लस नेचुरल नंबर्स बराबरि वॉट। ठीकु आहे, हेठों तव्हांखे मुख़्तलिफ़ ऑप्शन ॾिनल हूंदा। हाणे नेचुरल नंबर जो मतिलबु आहे 1 2 3, इन मतिलबु आहे जेकॾहिं इन में असां ज़ीरो बि ऐड कंदासीं त पोइ इहो छा थी वेंदो, होल नंबर्स। इन जो मतिलबु आहे 0 प्लस नेचुरल नंबर्स बराबरि छा ॾे थी वेंदो, W जो थी वेंदो। आई होप तव्हांखे हे पॉइंट सम्झ में अची वियो हूंदो, यानी कि नेचुरल नंबर्स जेके आहिनि उहे अची वेंदा 1 खां, यानी असां वटि 1 खां नंबर अची विया, पर ज़ीरो त हुन में न आहे न, पर जेकॾहिं हुन में ज़ीरो बि ऐड कंदासीं, हाणे इहो छा थी वेंदो, ॾिसो हे आहिनि 1 2 3, जेकॾहिं असां हिन में ज़ीरो ऐड कयोसीं, हितां खां अॻिते नेचुरल नंबर्स आहिनि, जीअं हाणे ज़ीरो ऐड कयोसीं, हाणे छा थी वियो, W थी वियो। इन करे 0 प्लस N इज़ इक्वल टू W। इन टाइप जा क्वेश्चन्स बि ठाहे सघनि था पिया, पेपर में तव्हां खां पुछी सघनि था पिया। हाणे हे 4 थी विया, 2 ॿिया क़िस्म आहिनि जेके मुफ़रिद ऐं मुरकिब आहिनि। पहिरियों ई मां ऑलरेडी तव्हांखे कंहिं ग्रुप जेको आहे हिन ग्रुप में लेक्चर में पढ़ाया हुआ, हाणे तव्हांखे ॿीहर इनशाला सम्झायां थो।